नाज़रीन, दौलतपुर ऐं भरपासे में केतिरा ॾींहं गुज़रण बावजूद ॿोॾि मुतासिरनि जी वाउर नथी सघी आहे, जंहिं सभु मुतासिर लॾ पलाइण ते मजबूर आहिनि। मुतासिर आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर सां कहिड़ा वीचार वंडिया आहिनि, अचो त ॾिसो। ॿोॾि जे दौरान तमामु फसल घर ॿिया टिया ग़रीबनि जा तमामु रही विया आहिनि ऐं ग़रीब माण्हू तमामु परेशान आहिनि त केॾांहुं वञूं ऐं किथे रहूं। का बि हुकूमत जे तरफ़ां असांखे एड वग़ैरह कान थी मिले जो कंहिं ग़रीब जी मदद करे सघिजे या असांखे ग़रीब वीचारा लॾ पलाइण में पूरा आहिनि। किन जा ॿचड़ा कढी छॾिया अथनि, किन जा अन्न पाणी कुझु लुड़ी पिया आहिनि। असांजो आज़ादु महिरबानी करे सॼो ॻोठ असांजो 150 खनि घर आहिनि। 150 ई घर असांजा पाणीअ च अची विया आहिनि। ओचितो रस्ता रोड असांजा सभु बंदि थी चुका आहिनि। असांखे रोज़गारीअ जो को बि निकिरण जो किथों बि घस न आहे। ऐं ॿियो त जेको आहे असां बीमार पड़ी जेको बि आहे असांजो माण्हू उन जे लाइ बि का बि सहूलियत न आहे। अगरि जे महिरबानी थी सघे असांखे त कुझु मदद कयो। वॾो ॿोॾि नुक़सान कयो आहे। बसर सारियूं फसल का शइ न बचिया ऐं मच्छर जो त वॾो वेल आहे। माण्हू खाइजी आहे, मलेरिया में बसि सुॼी विया आहिनि। न आहे डॉक्टर न छा आहे न को मिले थी दवा न छा। सिंध गवर्नमेंट खे वज़ीर आला मुराद अली शाह बिलाल भुट्टे साहिब खे अपील थी कजे त ग़रीबनि जी मदद कयो।